नाज़रीन, मिरपुरखास में पाणी जे बदतरीन बहरानी अरसा पारां सिंध के हिस्से जो पाणी न ॾियण खिलाफ पीपल्स पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हंयो वियो आहे। वधीक तफ़सील पेश आहिनि तालिब शर जी हिन रिपोर्ट में। वफ़ाक़ ऐं अरसा पारां सिंध जे हिस्से जो पाणी बंदि करण वारे रद्द अमल ख़िलाफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो जी हिदायत ते अॼु मिरपुरखास में एहतजाजी धरणो ऐं मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मुज़ाहिरे में पीपल्स पार्टी सां तहलीक रखंदड़नि कारकुननि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई आहे। असांजी सूबाई क़यादत जो हुकुम हो ऐं असां सिंध सां नाइंसाफ़ी थी रही है। 90 एकड़ के मुताबिक असांखे पानी जो हिस्सो ॾिनो वञे हा। ठीक है, थोड़ी घणी मथे खोट आहे त उन में सभिनी खे बराबरि जो शरीक कयो वञे हा। उहो बि कोन थो कयो वञे। तव्हां पाण हिते लोकल आहियो, ॾिसो था हिते जेके हालतूं आहिनि पाणी जूं, त इन करे आउं सम्झां थो ऐं जेके चौसा ऐं ॿिया जेके केनाल थर केनाल जेके न हलणा हुआ हिन सीज़न में उहे बि हली रहिया आहिनि। असांजो एहतजाज इन करे हो त इहे बंदि कया वञनि ऐं सिंध जो जेको पाणी ऐं हक़ आहे उहो सिंध खे ॾिनो वञे। 50% असांजी हले पई शॉर्टेज त पाणी 50% असांजो पाणी कीअं पोइ थींदो। कुझु ख़ासि करे पुछड़ी वारा माण्हू जेके आहिनि से मोस्ट इफेक्टिव थींदा। सो हीअं तमामु असांजा माण्हू वधि में वधि इफेक्टिव थींदा आहिनि। 50% पाणी में असांजी पूरत नथी थिए। असांखे पंहिंजो पूरो शेयर आहे जेको पूरो जेको हींअर चश्मा लिंक ऐं टीपी लिंक जेके आहिनि से 34,000 क्यूसिक पाणी जो सिंध जो पाणी आहे उहो खणी रहिया आहिनि। नारा ऐं रोड़ी कनाल त 12,000 कैपेसिटी आहे, 11,000 कैपेसिटी आहे। त उहो असांजो पूरो नथी थिए। असांजो पूरो असांजे एहतजाज इन लाइ असांखे पूरो असांजो शहर मिलियो वञे, जेको असांजो राइट आहे उहो असांखे पूरो मिले। वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो हथरादू पाणी बंदि कयो आहे सिंध जो ऐं हिते जा जेके ज़मींदार आहिनि हारी आहिनि उहे माना सफ़ा माना जॾहिं पाणी कोन हूंदो माना सॼी शइ हर शइ जा आहे पाणी। हमेशा वफ़ाक़ असांजो उन टाइम पाणी बंदि कंदी आहे जॾहिं असांजे पेट जो मसलो हूंदो आहे। हमेशा असांजी फसल ख़राब कंदो आहे त भई सिंध में का अहिड़ी फसल सही न थिए जो हिन खे पाणी मिले। न्याज़ी जी नाअहल हुकूमत जे ख़िलाफ़ जेको हमेशा सिंध जे पाणी ते हथरादू रुकावटूं वधी सिंध जो पाणी रोके सिंध सां माटेली माओ वारो सलूक करे रहियो आहे। तालिब शर, मेहरान टीवी, मिरपुरखास।